नाज़रीन, गिज़ा में इस्पताल ते इसराइली फ़ौज जी बमबारी, 500 फ़लस्तीनी शहीद, कैनेडा समेत केतिरनि मुल्कनि तरफ़ां मज़म्मत कई वई। इसराइली फ़ौज तरफ़ां गिज़ा में क़ाइम इस्पताल ते हवाई हमले में 500 खां वधीक फ़लस्तीनी शहीद थी विया, जॾहिं त केतिरा ई ज़ख़्मी थी पिया आहिनि, जंहिं ते पाकिस्तान समेत ॿियनि मुल्कनि तरफ़ां सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कई वई आहे। गिज़ा में क़ाइम इस्पताल इसराइल जे रॉकेट हमले खां पोइ मलबे जो ढेर बणिजी वई आहे, जॾहिं त चौधारी बाहि पिणु लॻी वई। सिहत वारी वज़ारत मूजिबि इस्पताल ज़ख़्मी ऐं बीमार मरीज़नि सां अॻु ई भरियल हुई। इसराइल तरफ़ां कयल हमले जी मुख़्तलिफ़ मुल्कनि पाकिस्तान, सऊदी अरब, मिस्र, कैनेडा, तुर्किया, कतर समेत ॿियनि सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कई आहे। पाकिस्तान जे परॾेही आफ़ीस तरफ़ां जारी कयल बयान में इसराइल तरफ़ां हमले जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे चयो वियो आहे त हथें ख़ाली अवाम ऐं इस्पताल खे निशानो बणाइण आलमी क़ानून जी भञकड़ी आहे। सऊदी अरब इस्पताल ते हमले खे संगीन ॾोह करार ॾींदे चयो आहे त इस्पताल ते हमिलो कंदड़ इसराइली फ़ोर्सिस इंतिहाई संगीन ॾोह कयो आहे। मिस्र अहिड़े हमले जी मज़म्मत कंदे चयो आहे त आलमी बिरादरी खे अहिड़ियुनि भञकड़ियुनि खे रोकण जे लाइ फ़ौरी तौर ते मदाख़लत करणु घुरिजे।